लालची गिदड़ ऐं फाथल रिढ जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। आऊं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सबक आहे, ख़ासि तौर ते लालची माण्हुनि लाइ त लालच में कीअं उहे फासंदा आहिनि। सो कहाणी मुकमल ज़रूरु ॾिसिजो। जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा, हिकु दफ़ो कमेंट करणु न विसारिजो। मुंहिंजा साथियो, किस्सा आहिनि जग जहान जा। सो हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो गिदड़ कि शाम जे टाणे हिकिड़े खॾे जे किनारे सां पिए लंघियो। उतां सां गुज़रंदे ॾिसे त छा ॾिसे, संदसि नज़र हिकिड़ी रिढ ते पई, जेको उन खॾे में हिकिड़े दुॿण में गती पई हुई ऐं फाथी पई हुई ऐं उतां निकिरण जी कोशिशि करे रही हुई। गिदड़ खे ख़्यालु आयो त शिकार त वाजो आहे, पर का टल करे उहो शिकार हथु कजे, छो त आहे दुॿण में। मतां ज़ोर न फबे, सो लॻो सोचाई त कहिड़े तरीक़े सां उन खॾे में अंदरि दुॿण में घिड़ी वञिजे ऐं उनखे खाइजे ऐं मज़ो वठिजे। आख़िर सोचाई त जेकॾहिं आऊं हुतां दुॿण में लहंदसि त शायदि रिढ ताईं पहुचां या न पहुचां, अॻ में ई फासी पवां। सो छा थो करियां जो हितां ई टिपो थो ॾियां ऐं वॾो टिप ॾींदसि तो धू वञी रिढ जे भर में किरंदसि ऐं पोइ सॼी राति रिढ खे खाई ढहो कंदसि। जॾहिं समूरी रिढ खाई छॾींदसि त सुबुह बि थी वेंदी ऐं रिढ खाइण सां मुंहं में ताक़त बि अची वेंदी ऐं ज़ोर बि घणो थी वेंदमि। ऐं पोइ पहिरीं टिप सां ॿाहिरि निकिरी ईंदसि। पोइ त हीअ दुॿण बि सुकी वेंदी ऐं 12-24 कलाकनि खां पोइ निकिरण बि सवलो थी पवंदो। ईअं ई लालच में अची दिलि में ईअं रिथे वठी जा बोलाटी खाधाई त माॻे रिढ खां बि 2 विखूं अॻिते वञी दुॿण में गतो। साईं मुंहिंजा रिढ पंहिंजे वलर सां उते पाणी पीअण लाइ आयो हो ऐं उते पाणी पींदे ई पेर तिरकी वियसि, सो दुॿण में फासी पियो हो। गिदड़ रिढ खे खाइण लाइ अची दुॿण में ख़ुदि टिपो ॾिनाई जो रिढ खां 2 विखूं अॻिते वञी किरियो। ॾाढा ज़ोर ॾिनाई, पर ॿियो मिड़ई थियो। ख़ैर घणेई ज़ोर लॻायई त रिढ जे वेझो पहुचां ऐं रिढ खे खायां, पर ॿियो थो भलो मिड़ई। ख़ैर आख़िर जॾहिं ज़ोर लाहे थको बेसाहो थियो, तॾहिं रिढ खां पुछाई त ओ नानी रिढ, कर ख़बर तूं हिते दुॿण में फाथी पई आहीं, कीअं फाथी आहीं ऐं तुंहिंजो वाइरो को वरंदो या न, तुंहिंजो को धणी साईं आहे या न। गिदड़ सोचियो त भला हाणे रिढ खां ईअं करे पुछां त को रिढ खे मन कढणु अचे त मां बि पासो वठी रिढ सां ठगी करे पाण खे दुॿण मां कढायां। रिढ चयो, हाओ मुंहिंजा ॾोठा गिदड़, वाजो वरंदा, मुंहिंजा वाहुरा वरंदा। गिदड़ पुछियो, भला कॾहिं वरंदा ऐं केॾी महिल वरंदा, केरु आहिनि तुंहिंजा वाहुरा। रिढ चयो त जॾहिं रेढार मुंहिंजो मालिक रिढनि खे वाड़ में विझंदो ऐं वाड़े में विझण वक़्तु रिढनि खे ॻणींदो त हू ॾिसंदो त मुंहिंजी हिकिड़ी रिढ खुटल आहे ऐं हिकिड़ी खुटल हूंदसि। पोइ हू मुंहिंजी ॻोल्हा लाइ पोएं पेर पवंदो ऐं जितां रिढूं काए माल चारींदो आयो हूंदो, उतां थींदो हिते बि अची पुॼंदो। गिदड़ पुछियो, पोइ त भला सुठी ॻाल्हि आहे, ईंदो तोखे कढण त भला मुंहिंजी बि पार त अथई, ॿियो साणसि केरु हूंदो। रिढ वणाणियो, ॿियो त साणसि उहो राङो कुतो हूंदो जेको रिढनि जो चौकीदार आहे। ऐं कुतनि खे खाई भॼाए छॾींदो आहे, उतां डुड़ाए छॾींदो आहे। गिदड़ जो कुते जो नालो ॿुधो त गिदड़ ठड़ ठप वरंदी ॾिनी, एॾानी जे इहो राङो कुतो बि साणसि गॾिजी आयो त पोइ गंद बि घणो ई थींदो ऐं गंद बि गंधनि जहिड़ो थींदो। रिढ चयसि, हाओ अबा, आउं सभु सम्झां थी, तुंहिंजी लालच जे करे हाणे तोखे नतीजो मिलणो आहे।
सो मुंहिंजो मालिक बि ईंदो ऐं रांगू कुतो बि गॾु हूंदुसि, पोइ तोसां गॾे ख़बरूं अथई। प्यारा साथियो, पोइ त गिदड़ घणी रांबूटा हया, पर न कुझु वरियसि न त सरियसि, ऐं गिदड़ जो नतीजो उहो ई निकिरणो हो। सो गिदड़ जो नतीजो उहो ई निकितो। वधीक तव्हां सम्झी सघो था, कुझु ई कलाकनि खां पोइ उन रिढ जो धणी रिढार बची उते पहुतो कुते समेत, ऐं रिढ खे कजाई ऐं गिदड़ सां उहा तारीख़ी अशर कयाई जो ॿियनि गिदड़नि लाइ बि हिकिड़ो सबक़ु आहे ऐं लालची माण्हुनि लाइ ख़ासि सबक़ु आहे जेकी लालचनि में पवंदा आहिनि। सो साथियो, हिन कहाणी जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।